अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं एसपीएससी जे बारे में। एसपीएससी तव्हांखे ख़बर आहे कुछ अरसे लाइ जेको आहे पंहिंजा ऑपरेशंस रोके छॾिया हुया। भई उन ई सिलसिले में हिननि अॻु में हिकु जॉब एडवर्टाइजमेंट अनाउंस कई, पोस्ट ऑफ सब्जेक्ट स्पेशलिस्ट इन एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट में 1148 पोस्टूं हिननि अनाउंस कयूं सब्जेक्ट स्पेशलिस्ट जूं, जेके हुयूं मैथमेटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, ज़ूलॉजी एंड बॉटनी में। इहे अनाउंस त थियूं हुयूं 22/2019 ते, पर इन्हनि जी टेस्ट ते टाइम में न थी हुई ऐं कुछ टाइम जे लाइ एसपीएससी जे ऑपरेशंस बंद हुजण जे करे ही री अनाउंस थियूं आहिनि सब्जेक्ट स्पेशलिस्ट जूं पोस्टूं। ऐं पहिरियां जेको आहे हिन में क्वालिफिकेशन जेको रिक्वायर्ड ही एमए एमएससी इन रिलेवेंट सब्जेक्ट विथ एमए 2 years बोथ एटलीस्ट इन सेकेंड डिवीजन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी। हिननि जो जेको आहे री अनाउंस इहे कयूं वयूं आहिनि ऐं हिननि जो जेको आहे नोटिफिकेशन रिवाइज कयो ऐं क्वालिफिकेशन बि रिवाइज कई वई आहे, जेका सिंपल कई वई आहे ऐं हुन में एमएड जो शर्त ख़त्म कयो वियो आहे। हीउ ॾिसो, ही नोटिफिकेशन जारी थियो आहे 1/12/2021 ते। सब्जेक्ट 1148 पोस्ट ऑफ सब्जेक्ट स्पेशलिस्ट पीपीएस 17 जेको आहे एज मिनिमम 21 मैक्सिमम 3 years जेको हुजे। रेफरेंस टू द सिंध पब्लिक सर्विस कमीशन कंसोलिडेट एडवर्टाइजमेंट नंबर 4 2019 डेटेड 22/2019 आइटम एज सब पैरा 3 विच इज सब्जेक्टेड एज अबव। जेका मथे ॾिनल आहे, द एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट हैज रिवाइज्ड द रिक्रूटमेंट रूल फॉर द पोस्ट ऑफ सब्जेक्ट स्पेशलिस्ट PPS 17 whereby the condition of having MA 2 years has been withdrawn। माना जेको आहे MA 2 years उन मां विड्रॉन कई वई आहे। हाणे जस्ट तव्हां वटि सिर्फ़ क्वालिफिकेशन हुजे, छा जी 16 year एजुकेशन जी। क्वालिफिकेशन एंड एक्सपीरियंस मेंशन इन द प्रीवियस एडवर्टाइजमेंट MA MSc in relevant subject with MA 2 years both at least in second division from recognized university। उनखे जेको आहे रिवाइज करे मास्टर और इक्विवेलेंट डिग्री 16 year education in relevant subject with minimum 50% और इक्विवेलेंट मार्क्स फ्रॉम हिक रिकॉग्नाइज्ड मींस जंहिंजी बि बैचलर जेको आहे मैथमेटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, ज़ूलॉजी, बॉटनी में आहे त उहो हिन जॉब्स जो हिन अपॉर्चुनिटी जो फ़ाइदो वठी करे अप्लाई करे सघनि था। हिन जी जेको आहे क्लोजिंग डेट बि जेको आहे वधाई वई आहे ऐं ही फॉर्म रीओपन कया विया आहिनि 3/12/2021 ताईं। तव्हां हिन जा ऑनलाइन फॉर्म सबमिट करे सघो था, जेको आहे घणे खां घणा हिन में अप्लाई कयो। ऐं जेकॾहिं तव्हांखे जेकॾहिं अप्लाई करण जो प्रोसीजर नथो अचे त असांजे हिन चैनल ते असां जेको आहे वीडियो रखी आहे लोकल गवर्नमेंट्स जॉब्स जे डिपार्टमेंट जी एडवर्टाइजमेंट सां गॾु। उन में असां सॼो चालान फिल करण जो ऐं जेको आहे चालान फिल करण जो, एप्लीकेशन फॉर्म फिल करण जो सॼो प्रोसेस उन में असां सम्झायो आहे। तव्हां उन मां गाइडलाइन हासिल करे ऐं पंहिंजो फॉर्म फिल करे सघो था। अल्लाह हाफ़िज़।